दरगाह गौस बहाउद्दीन सक्रिया ये सामने नज़र आ रहा है। ये मेन गेट आ हिन सिंध में तमाम घना मुरीद आहिनि। हिन वक़्तु पाकिस्तान जो वज़ीर ख़ारजा है शाह महमूद कुरैशी ऐं उहे हिन जा गादी नशीन आहिनि। मथे ऊचाईअ ते आहे जंहिंजे करे चढ़ण में थोरो सहिको थिए थो। शहर जे सतह खां ऊचाईअ ते आहे। हिन तरफ़ शहर आहे ही मुल्तान जो शहर ऐं हे दरगाह जो मरकज़ी गेट। अञा दरा अॻिते आहे हिन तरफ़ शहर ही ज़ाइरीन अची रहिया आहिनि दरगाह ते हाज़िरी भरण लाइ। ॾिसूं त दरगाह अॻिते खुलियल आहे या बंदि आहे।